नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे बिटिशा खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मंगसी नौजवान एहतियात जे मरकज़ी चेयरमैन नवाब मीर मोहम्मद ज़रीन ख़ान मंगसी चयो है त बिरादरी जे नौजवान खे हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद करण लाइ निकितो ऐं टंडो मोहम्मद ख़ान नवाबशाह सांगड़ ज़िले बाद मटियारी ज़िले अंदरि बिरादरी जे माण्हुनि में एहतियात ऐं उत्साह पैदा करण लाइ दौरा शुरू कया आहिनि। बिटिशा में बिरादरी जे चङनि मुड़सनि रहमदिल ख़ान मंगसी, मोहम्मद इस्माइल मंगसी ऐं ॿियनि पारां ॾिनल आजियाणे खे ख़िताब कंदे नवाब मीर मोहम्मद ज़रीन ख़ान मंगसी चयो त बलूचिस्तान खां पोइ सिंध अंदरि मंगसी बिरादरी वॾे तादाद में आबाद आहे। इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त मंगसी बिरादरी जा मसइला हल कनि। बिरादरी जे माण्हुनि सां कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। नौजवाननि खे पाण में मुतहद करण लाइ कोशिश शुरू कई आहे। सभिनी इलाइक़नि ऐं शहरनि में बिरादरी तरफ़ां भरपूर मोट मिली रही आहे। हाणे बिरादरी जे हक़नि लाइ जदोजहद कई वेंदी ऐं ख़ामोश न वेंदासीं। हिन बिरादरी जे माण्हुनि खे हिदायत कई त पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु करे मोहबत ऐं भाईचारे जी फिज़ा क़ाइमु कनि ऐं हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद थी नौजवान खे तइलीम ॾियारनि। इन मौक़े ते रईस फतेह मोहम्मद मंगसी, मोहम्मद अली मंगसी ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।